अहम ख़बर मूंखे ॾियूं त पीपी अॻवान यूसुफ रज़ा गिलानी चयो त सिंध हाउस रुगो संदन मेंबर मौजूद आहिनि। तहफ़ुज़ लाइ पुलिस मुक़रर कई आहे। हुकूमत वटि 172 मेंबर नाहिनि। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे यूसुफ रज़ा गिलानी चयो त सिंध हाउस में कानून तहत सिक्योरिटी मुक़रर कई वई आहे। पार्लियामेंट लाजिज़ में असांजे मेंबरनि ते हमिलो कयो वियो। संदसि चवणु हो त संदन मेंबरनि तहफ़ुज़ लाइ पुलिस मुक़रर करण जी दरख़्वास्त कई हुई, जंहिं सबबि पुलिस मुक़रर कई आहे। हुन चयो त बेएतमादी रिथ आणण अपोज़िशन जो कानूनी हक़ आहे, जेको हिननि इस्तेमाल कयो। पीपी अॻवान चयो त पीपल्स पार्टी आइन ऐं कानून जी बालादस्ती जी जंग विढ़ी रही आहे। संदसि चवणु हो त खेसि बेएतमादी रिथ न पर अदालत ज़रिए हटायो वियो हो।